तमामु घणा मुक़रर तमामु सुठो ॻाल्हाए विया आहिनि ऐं बाक़ी जेके स्टेज ते मुक़रर बता आहिनि उनमें असांजा शानदार असांजा इंतिहाई सुठा मुक़रर साईं रसूल तमीमी नवाज़ खान ज़ौर वेठल आहिनि। ॻाल्हियूं पेट भरण में वधी वण थियूं पर मूं से न कयूं गोशे पिरी न गॼां। स्टेज ते वेठल साईं नवाज़ खान ज़ौर साहिबु, साईं तमीमी साहिबु, ज़ाहिद साहिबु, साईं रसूल कुरैशी साहिबु, बा अहमद अजीब जत, अदा इक़बाल शाइन, राजा डायर, सलाम, उस्मान साहिब, उमर ख़ासकरी ऐं समूरा दोस्तो, अस्सलाम वालेकुम जी। टाइम तमामु घणो थी वियो आहे। नफ़ीस जी शाइरी ते ॻाल्हाइजे। जीएम खटी तमामु सुठो ॻाल्हाए वियो। उनजे शाइरी जे समूरनि पसंदि ते ॻाल्हाए वियो। उनजी शाइरी जे फ़िक्री पसंदि ते ॻाल्हाए वियो। मज़ामती हवाले सां जेका साईं नफ़ीस शाइरी कई आहे उन ते ॻाल्हाए वियो। रोमांस ते ॻाल्हाए वियो। जमालियत जी शाइरी ते ॻाल्हाए वियो। जमालियत जे हवाले सां नफ़ीस वॾो शाइर हो। टाइम तमामु घटि आहे। नफ़ीस तमामु वॾो शाइर हो ऐं साईं रसूल कुरैशी वांगुरु जेकॾहिं उन्हनि टिनी शख़्सियतुनि ते ॻाल्हाइजे त हीअ राति नंढड़ी आहे, हीउ ॾींहुं बि नंढो थींदो। उन्हनि ते ॻाल्हाइण लाइ तमामु घणो टाइम खपे छो त हुननि जी जेका शख़्सियत हुई सो फ़क़ति हुनजी इल्मियत बि शख़्सियत कोन हुई पर हुननि जी तमामु घण रुखी शख़्सियत हुयूं। हे टई माण्हू जेके हुआ घण रुखी शख़्सियत जा मालिक हुआ। जेकॾहिं उन्हनि ते ॻाल्हाइजे त तमामु घणो टाइम दरकार आहे ऐं महफ़िल जो जेको आहे मज़ो जेको हाणे असां जेके फ़नकार अची विया आहिनि तंहिं करे महफ़िल जो रुख़ ऐं जेके असां वटि जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे बि चाहिनि था त असां महफ़िल मौसीक़ी खे ॿुधिजे त वधीक बहितर आहे। मुक़ररु कॾहिं कॾहिं माण्हू खे थकाए बि आहे ऐं माण्हू बेज़ार बि थी वेंदो आहे। नफ़ीस जे शाइरी हवाले सां मूंखे सलाम जो हुकुम थियल हो, मुंहिंजो मूं वटि मकालो लिखियलु हो पर टाइम जे हवाले सां उहो मकालो कोन थो पढ़ां। पर ॻाल्हि इहा आहे त शाइरी जेका आहे सो इंसान जे एहसासनि, उमंगनि, जज़्बनि जी तर्जुमानी करे थी ऐं नफ़ीस जी शाइरी जेका आहे उहा समूरनि लवाज़मात ते पूरी रहे थी। नफ़ीस शाइर उहो जेके माण्हू यादि करे, शाइर उहो जंहिंजी शाइरी माण्हू खे यादि हुजे, शाइर उहो जेको दिलनि जो तर्जुमान हुजे, शाइर उहो जेको मुल्क जी ॻाल्हि करे, जेको वतन जी ॻाल्हि करे, जेको क़ौम जी ॻाल्हि करे, जेको शाइर सदियुनि ताईं सालनि ताईं क़यामत ताईं यादि रहंदो। अॼु बि असीं लतीफ़ खे पढ़ूं था, अॼु असीं सचल खे पढ़ूं था, अॼु असीं अयाज़ खे पढ़ूं था, मौली अहमद मल्ला खे पढ़ूं था। उन करे पढ़ूं था त उहो माण्हू जा शाइर हुआ, उन्हनि माण्हू जी ॻाल्हि कई, माण्हू सां कमिटेड माण्हू हूंदा हुआ, उन करे उहे ता क़यामत ज़िंदा रहंदा। नफ़ीस बि अहिड़ो शाइर हो जंहिं पंहिंजी शाइरी में वाइण वाए छॾिया। जेकॾहिं मुंहिंजी मज़ामती शाइरी ॾिसबी त उन दौर में उन शाइरी कई जंहिं दौर में सिंध जूं हालतूं जेके हुयूं उन हालतुनि में उन तमामु घणी सुठी शाइरी कई। पिटिया पराए पट जा हिसाब पतियूं घुरनि पिया, चेट तन चखे ॾिठा वरी कतियूं घुरनि पिया, रोशनियुनि जे शहर में अञा बतियूं घुरनि पिया, हे घर ॾिया बि ॼण ॿिया, अमीज निंड पंज पिया। शाइर जो कमाल इहो आहे त उहो शाइर मसलनि जी निशानदेही बि करे त उन सां गॾु उनजो इलाज बि ॿुधाए। नफ़ीस मसलनि जी निशानदेही बि कई पर उन सां गॾु इलाज ॿुधायो त जेकॾहिं तव्हां निंड मंझि पइजी विया त हीअ धरती असां खां ख़तमु थी वेंदी, असां खां खिसजी वेंदी। तंहिंजे करे उहो शाइर जो कमाल आहे। जेका नफ़ीस जी जेका ॿोली हुई उहा तमामु सादी ॿोली, सुठी ॿोली, आम फहिम ॿोली जेका हर माण्हू जे सम्झ वठां हुई, हर माण्हू हुनखे सही नमूने सां सम्झी वठंदो हो। नफ़ीस गज़ल तमामु सुठो लिखियो ऐं जेको हुनजो जमालियती जेका शाइरी में जेको हुस्न आहे, जेको रोमांस जेको आहे उहो नफ़ीस जी शाइरी में असांखे गज़ल में मिले थो। पर आउं चवंदुसि त नफ़ीस गज़ल जो जेतोणीकि तमामु सुठो शाइर हो, तमामु वॾो शाइर हो, नंढड़े वज़न पेर में उन तमामु सुठा शाइर लिखिया। फ़िक्री हवाले सां तमामु मज़बूत पासो हो हुनजी शाइरी जो। पर नज़म जो तमामु सगारो शाइर हो। नज़म जेको लिखियो उहो तमामु शानदार नज़म लिखियो ऐं उन में रवानी बि हुई, उन में तरन बि हुयो, उन में मौसीक़ी बि हुई, उन में नग़मगी बि हुई ऐं इहो शाइर जो कमाल आहे जेको नफ़ीस जी शाइरी तमामु समूरनि ख़ूबियुनि सां मालामाल हुई। ऐं सम्झां थो त सिंध में अयूब कोसे लेवल जो जेके माण्हू शेर लिखनि था, अयाज़ अमर शेख ऐं हसन दर्स जेको तसलसल हो, हसन दर्स जी शाइरी जो तसलसल उन लेवल जो ई माण्हू शाइर हो। पर असां वटि बदकिस्मती इहा आहे असां अहिड़े पसमंदा इलाइक़े में पिया आहियूं जिते वसीलनि जी खोट आहे ऐं असां वटि उहे वसीला न आहिनि जंहिंजे करे असां वटि उहे शयूं प्रोमोट नथियूं थियनि। ऐं नफ़ीस तमामु वॾो शाइर हो, हसन दर्स जे लेवल जो शाइर हो, अयूब खोसे जे लेवल जो शाइर हो, पर जाती जो हो जंहिंजे करे हू उनजी शाइरी उहो मक़ाम आणे न सघी। पुठियां जेके सलाम थईम वारा ऐं ॿिया जेका दोस्त नफ़ीस जे शयुनि खे प्रोमोट कनि था
नफ़ी जो हिकिड़ो किताबु अची वियो आहे। ऐं सम्झां थो इहे दोस्त जस ॾियनि हीउ जेको दोस्तनि प्रोग्राम कयो आहे असांजे ज़ाकिर खे ज़ैनल खे भेटा ॾिनी अथनि, नफ़ीस खे भेटा ॾिनी आहे। दरअसल इहा भेटा जेका उन्हनि खे बि आहे, पर असां पंहिंजे ऐं तव्हां ऐं असां समूरनि माण्हुनि ऐं जेके माण्हू असां मौजूदु आहिनि उन्हनि हिकिड़ी कोशिशि कई आहे त असां उन्हनि जो जेको असां ते कर्ज़ु हो उनखे लाहिण जी असां मुख़्तसर कोशिशि कई आहे। ऐं ज़िंदा क़ौमूं पंहिंजे हीरनि सां सुञातियूं वञनि थियूं। नफ़ीस जी शाइरी तारीख़ में अमर रहंदी। हिते ॻाल्हाए वियो साईं असांजो आदिल लगारी साहिबु, सिंधी अदबी संगत जे हवाले सां ॻाल्हायो, पर उन ते तमामु सुठो माण्हू ॻाल्हाए सघे थो। जे नफ़ीस जी शाइरी आहे त तुंहिंजे कदम कदम ते सजदा हज़ार मुंहिंजा, छाखां खसे में दिलि भर सबरो करार मुंहिंजा। सिंधी अदबी संगत ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं किथे पाण वेंदासीं ज़ाती कचहरी बि कंदासीं। तव्हांखे इन्हनि जे समूरनि सवालनि जो जवाबु ॾिबो। ऐं आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत बि अॼु हिन प्रोग्राम जी मेज़बान आहे। ऐं हे जेके एतिरा सारा माण्हू आहिनि, हे जेके नफ़ीस खे भेटा ॾियनि पिया, इन जे पुठियां बि सिंधी अदबी संगत आहे, बज़म अदब आहे, ज़ैन अदबी संगत आहे। तव्हां आहियो, असीं आहियूं, सिंध जो शऊर आहे, जाती जो शऊर आहे। ऐं सम्झां थो इहा वॾी ॻाल्हि आहे। तव्हां समूर दोस्तनि जी महिरबानी। टाइम घणो थी वियो आहे। यार ज़िंदा सोबत बाक़ी सिंध सलामत, शांत सलामत।